ज़िक्र कंदासीं जाम शहर में पुलिस पारां मिलियल बस बंद थियण ख़िलाफ़ शागिर्दनि तरफ़ां एहतजाज जी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। मुज़फ़राबाद पुलिस खाते पारां मांझंदि जे शागिर्दनि खे मिलियल स्कूली बस बंद थियण ख़िलाफ़ वॾे अंग में शागिर्दनि हथनि में किताब खणी ॻोठ राजड़ी वटां रोड ब्लॉक करे छॾियो आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया जाम शोरे मां, जिते पुलिस पारां मिलियल बस बंद थियण ख़िलाफ़ शागिर्दनि एहतजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हयो आहे। मंसूराबाद पुलिस खाते पारां मांझंदि जे शागिर्दनि खे मिलियल स्कूली बस बंद थियण ख़िलाफ़ वॾे अंग में शागिर्दनि हथनि में किताब खणी ॻोठ राजड़ी वटां रोड ब्लॉक करे छॾियो आहे। ख़बर मां किरी पिया जाम शोरे में पुलिस पारां मिलियल बस बंद थियण ख़िलाफ़ शागिर्दनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे इंडस हाईवे ते धरणो हयो वियो आहे। मंसूराबाद पुलिस खाते पारां मांझंदि जे शागिर्दनि खे मिलियल स्कूली बस बंद थियण ख़िलाफ़ वॾे अघ में शागिर्दनि हथनि में किताब खणी ॻोठ राजड़ी वटां रोड ब्लॉक करे छॾियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। रहीम बख्श बलोच असां सां लाइन ते मौजूदु आहे। रहीम बख्श, एहतजाज बाबति अपडेट कजो। पुलिस खाते पारां शागिर्दनि खे मिलियल स्कूल बस एसएसपी जामशोरो पारां बंद करण ते जेको आहे सो शागिर्दनि इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। जंहिं सबब जेको आहे सो सवे गाॾियूं जेके सो बीहजी वयूं। ट्रैफिक जी जेका रवानगी आहे उहा मुअतल थी वई ऐं उन सां गॾोगॾु मुसाफ़िरनि खे जेको आहे सो सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो हुयो ऐं पुलिस खाते पारां मांझंदि जे शागिर्दनि खे मिलियल स्कूल बस बंद थियण ख़िलाफ़ वॾी तादाद में जेको आहे शागिर्दनि हथनि में किताब खणी ॻोठ राजड़ी वटां इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। 3 साल अॻु पुलिस खाते पारां मांझंदि जे शागिर्दनि खे सफ़री सहूलियत मुहैया करण ख़ातिर स्कूल बस फराहम कई वई हुई, जेका हींअर एसएसपी जामशोरो जावेद अहमद बलोच बंदि करे छॾी आहे। शागिर्दनि जो चवणु आहे त बस बंदि थियण करे केतिरनि ई परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे ऐं उन सां गॾोगॾु ॿी जेके गाॾियूं उहे बि नथियूं मिलनि। शागिर्दनि मुतालबो कयो आहे त आईजी सिंध ऐं डीआईजी हैदराबाद नोटिस वठी ऐं स्कूल बस बहाल कई वञे। जी रहीम बख्श, वॾी महिरबानी तफ़सील लाइ।